डॉक्टर अहमद सुल्तान लगारी सभिनी सिंधवासियुनि खे सलाम थो चए। मां शार्लेट में रहंदो आहियां अमेरिका में ऐं हिन वीडियो जो मक़सदु पहिरियों मुंहिंजो इहो आहे त तव्हां सां इज़हार शमूलियत करणी आहे त तव्हांजे दुख सुख में असां गॾु आहियूं ऐं असां पोइ न आहियूं, भली असां दुनिया जी कहिड़ी कुंड कुर्छ में रहूं। तमामु नंढड़ो वीडियो हूंदो, इन में सिर्फ़ु मां 3 शयुनि खे हाईलाइट कंदुसि ऐं मुंहिंजे ख़्याल में उहे 3 शयूं अहिड़ी जेकॾहिं असां उन्हनि ते अमल कयूं त असां इन मूज़ी मर्ज़ खां या इन वबा खां बची सघूं था। पहिरीं ॻाल्हि मां कंदुसि एहतियात जी। एहतियात में सिर्फ़ु 3 शयूं आहिनि। पहिरियों त हथ धोइणु 20 सेकंडनि लाइ साबुण हणी उनखे सही तरह सां मले, का बि आङूर या अंगूठो न छॾिजे। उन खां पोइ जेको आहे सो उनखे गर्म पाणी सां या थधे पाणी सां वॉश आउट करे छॾिजे, जीअं हुन में कोरोना वायरस या ॿियूं कहिड़ियूं बि जर्म्स हूंदा, कहिड़ा बि वायरसिस हूंदा त हुन में धोपिजी वेंदा। ऐं जेकॾहिं जेके हज़रात आहिनि जिन वटि मतिलबु सैनिटाइज़र आहिनि त उहे सैनिटाइज़रनि जो इस्तेमालु कनि ऐं हथ हर 2 कलाकनि खां पोइ धोया वञनि, भली कंहिं वटि ख़तरो हुजे या न हुजे। ॿियो आहे असांजो जेको आहे सो सोशल डिस्टेंस। 6 खां 10 फुटनि ताईं असांखे हिक ॿिए खां परे रहणु घुरिजे। इन सां जेको आहे सो काफ़ी शयूं मतिलबु रीच में न रहंदियूं ऐं का टचिंग बचिंग न थींदी ऐं तमामु जेको आहे सो रिस्क घटिजी वेंदो। 3 शइ आहे निछ हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे, इन जे फैलजनि जो वॾे में वॾो सबबु आहे। सो जेकॾहिं निछ अचे त माण्हू रुमाल रखे, रओ रखे। जेकॾहिं रओ ऐं रुमाल न आहे त पंहिंजी ॿांह खे हीअं करे निछ ॾेई छॾे ऐं निछ खे पंहिंजे इन में खाइण जी कोशिशि करे त जीअं जेको आहे सो जेके निछ जा नंढड़ा पार्टिकल्स आहिनि उहे ॿाहिरि न निकिरनि। इन खां सवाइ हाणे ॿियो असांजो अचे थो त हुकूमत सां सहकार। हुकूमत ही जंग जेकी आहे सिर्फ़ु हुकूमत जी न आहे, हुकूमत ऐं अवाम जी गॾु जंग आहे। हीअं त आलम जी जंग आहे। ही उन महिल खटबी जॾहिं असां हुकूमत सां सहकार कंदासीं ऐं इन में हुकूमत जो जेके बि फ़ैसिला आहिनि उन्हनि ते असांखे ज़रूरु जेको आहे सो अमल करणो आहे। जीअं लॉकडाउन आहे, लॉकडाउन हिकिड़ी ज़बरदस्त शइ आहे ऐं लॉकडाउन में तव्हां सभिनी खे घर में रहणु घुरिजे। लॉकडाउन सां छा थींदो त इन बीमारी जा मानारा न ठहंदा, माण्हू जी चुरपुट बंदि थींदी त इन बीमारी जा मानारा न ठहंदा ऐं एतिरो नुक़सानु न थींदो। इन लॉकडाउन जे करे वुहान बची वियो, इन लॉकडाउन जे करे कोरिया बची वई, इन लॉकडाउन जे करे ॿिया मुल्क बची विया आहिनि। सो मां तव्हां सभिनी खे इहो चवंदुसि हुकूमत सां सहकार करे लॉकडाउन घर में वेहो। अच्छा, उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे हाणे त असांजा सोशल जेके बि मतिलबु ॾिसो समाजी असांखे कहिड़ा असांजा मतिलबु हींअर ज़िम्मेदारियूं आहिनि। उन में इहो आहे त असां पाड़े वारनि जो ख़्यालु कयूं, पाड़े वारनि ऐं असां सभु गॾिजी ईअं न आहे त रुॻो मिलूं पिया, पर असांखे ख़बर हुजे त असांजे पाड़े में माण्हू उन्हनि जी कहिड़ी मतिलबु हींअर हालत आहे, हुन वटि अन्न आहे या न आहे, खाइण लाइ कुझु आहे या न आहे। ऐं उन खां ॿियो जेको असांजो फ़र्ज़ु आहे उहो आहे त असां पंहिंजे उमिरि रसीदा माण्हू जेके असांजा पोड़ा आहिनि, ॾाॾियूं नानियूं, ऐं उन्हनि जो असां ख़्यालु कयूं। मां आख़िर में सिर्फ़ु 2 जुमिला चवंदुसि। ही महिमान आहे, कोरोना वायरस महिमान आहे। जेकॾहिं महिमान खे तव्हां ॿाहिरां वठी ईंदव त तव्हांजे घर में ईंदी, जेकॾहिं तव्हां घर वेठा हूंदव महिमान खे न वठी ईंदव त इनशाला तव्हांखे नुक़सानु न पहुचाईंदी। इहो जेकॾहिं तव्हां ॿियनि खे बचाइणु चाहियो था, पाण खे ऐं ॿियनि खे बचाइणु चाहियो था, त महिरबानी करे पंहिंजे घरनि में रहो। महिरबानी। हुकूमती हिदायतुनि ते मुकमिल अमल करियो। पाण खे ऐं पंहिंजे घर भातियुनि खे कोरोना वायरस खां महफ़ूज़ करियो। ही पैगाम my.tv पारां पेश कयो वियो।